मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब मुसलमान के अस्सलाम वालेकुम। मुसलमान भाइयों, घर में अल्लाह जो कुरान पढ़ो, कुरान की तिलावत ज़्यादा करो, कुरान शरीफ के ज़्यादा चुमो, कुरान शरीफ के ज़्यादा में ज़्यादा प्यार करो, कुरान शरीफ कमरन में वॾे वॾे आवाज़ सां कुरान पाक पढ़ो, कुरान की तिलावत कयो ऐं हिकु कमरन में आज़ान ॾियो, अल्लाह जी तारीफ़ कयो, अल्लाह जी तारीफ़ कयो। हे कोरोना वायरस कुछ भी ना आहे, सब मुझो रब आहे, रब मदद कंदो, गैबी मदद कंदो, हिन कुरान पाक जे कंदो, कुरान शरीफ जे सदके कंदो, मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। असां सां कलमो गॾु आहे, ईमान गॾु आहे, असां ईमानदार आहियूं, मुसलमान जो यकीन आहे, मोहम्मद मुस्तफ़ा असां सां गॾु आहे। कलमो ज़्यादा में ज़्यादा पढ़ो, दुरूद शरीफ ज़्यादा में ज़्यादा पढ़ो, कुरान शरीफ जी तिलावत कयो, वॾे आवाज़ सां कुरान पाक जे कमरनि में तिलावत कयो। असांजा जेके मस्जिदां बंदि थी वियूं आहिनि, इहो असांजो पंहिंजो अमाल आहिनि, पंहिंजा गुनाह आहिनि, जंहिंजी सज़ा थी मिले। तव्हां किथे बि आहियो, किथे बि मुसलमान आहियो, ज़्यादा में ज़्यादा क़ुरान पढ़ो, अल्लाह खे यादि कयो, अल्लाह जे रसूल खे यादि कयो। कोरोना वायरस कुझु बि नथो करे सघे। इयाक नअबुदु व इयाक नस्तईन, ख़ासि अल्लाह तुंहिंजी इबादत कयूं था, ख़ासि तोखां ई मदद घुरूं था। मदद करण वारो अल्लाह, पैदा बि अल्लाह कयो, मौत बि अल्लाह जे हथ, इज़त बि अल्लाह ते, अल्लाह जे हथ, रोज़ी बि अल्लाह जे हथ, रिज़्क़ बि अल्लाह जे हथ। मुसलमान भाइरनि खे अपील आहे, सब कुरान शरीफ ज़्यादा पढ़ो, कुरान शरीफ जी तिलावत कयो, घरनि में रहो, घरनि में महफ़ूज़ रहो ऐं ग़रीब जी पाड़े वारनि जी मदद कयो, जेके ग़रीब आहिनि उन्हनि जी मदद कयो, निमाज़ पढ़ो, कुरान जी तिलावत ज़्यादा कयो। सभु मुसलमान खे अल्लाह इन कुरान जी सदके पंहिंजी पनाह में रखंदो, मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके पंहिंजी पनाह में रखंदो। अल्लाह हर मुसलमान खे पंहिंजी पनाह में रखंदो, मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके पंहिंजी पनाह में रखंदो। ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। नारे तकबीर, अल्लाहु अकबर।